ज़िले कश्मीर कंदाकोट में ॾोहारनि ॿीहर तर तपाए छॾियो। शहरनि में ख़ौफ़ हिरास पकड़ियल, पुलिस बेवस बणियल। मिले ॼाण मूजिबि कंदाकोट सेक्शन थाणे जी सब्ज़ी मंडी जे वापारी रज़ामंद खोसो खे ॾोहारनि जी यरगमाल बणाए संदनि खां लखियन रुपया रोक रक़म फुर करण जी कोशिश दौरान मज़ाहमत करण ते हथियार बंदनि टंग में गोली हणी शदीद ज़ख़्मी करे ॾोहारी आसानी सां फ़रार थी विया। फायरिंग सबबि शहरनि में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो, जॾहिं त सब्ज़ी मंडी जे ॿिन्ही रोडनि ते पुलिस पिकट क़ाइमु आहे ऐं 15 पुलिस शहर में गश्त हुअण बावजूदि ॾोहारी बिना कंहिं ख़ौफ़ जे फुर लुट करे फ़रार थी वञण में कामयाब थी वञनि था।